जी नाज़रीन, असां इन वक़्तु मौजूद आहियूं अरणी शाख ते, जिथे ॻोठाणा ऐं शहरी बदअमनी ख़िलाफ़ सरापा एहतजाजनि अचो त उन्हनि जा व्यूज़ वठूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजो रुगो एहतजाज हुआ त आख़िरकार इहो चोराकारी जो सिलसिलो केसीं ताईं हलंदो। इंतिज़ामिया इन हवाले सां आख़िरकार को बि क़दम खणण जे लाइ छो तयारु कोन्हे का। उहे कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि, उहा कहिड़ी मसलिहत आहे जेका असांखे ख़बर नथी पइजी सघे। चोरी थी वई आहे जंहिंखे हिन टाइम ताईं 5 ॾींहं गुज़री विया आहिनि। चोर बि ज़ाहिर आहिनि, हर शइ आहे, पहिरियां विया आहिनि, कुता हुननि जे घर में वेठा आहिनि। पुलिस हिन टाइम ताईं का शइ न कया। हिकिड़ो माण्हू गिरफ़्तार करे ॿिए ॾींहुं उन खे कंहिं बासर जे चवण ते छॾे ॾिनो आहे। जाली नोट भी हिते हलन था, शराब ऐं जुआ जा अड्डा भी हिते हलन था, चोरियूं भी हिते हलन थियूं। साईं इंतिज़ामिया खां इहो गुज़ारिश कयूं था, सियासी माण्हुनि खां जेके हितां जा सरपरस्त आहिनि, सियासी असर रसूख़ रखंदड़ आहिनि, सियासी हैसियत आहे उन्हनि जी, त हिननि मसइलनि खे हल करायो। पुलिस जी काई भी कार्रवाई कान्हे, न तो पुलिस जो रात जो हिते को गश्त है, न को नाका है, न पिकेटन ते जाते इन चौकियों उन्हनि जी भी का गश्त कान्हे। कोई प्रोग्रेस पुलिस जो ना है। अज तव्हां ॾिसो तक़रीबन हफ़्तो थी वियो आहे, चोरी थी आहे, मुलज़मान नॉमिनेट थिया आहिनि, उन्हनि जे मथां अञा ताईं FIR दर्ज न थी आहे। असांजो इहो आहे SHO सठमेल, DSP दौड़, SSP नवाब शाह ऐं जेको आहे सियासी समाजी अॻुवाणनि खां असांजो इहो मुतालबो आहे इन आज़ार मां असांजी जान छॾाइनि ऐं इन्हनि चोरनि जी सरपरस्ती करण वारनि ते बि क़दम जेको आहे कड़ी नज़र रखनि, उन्हनि ते क़दम। हिन जो मुतालबो आहे SSP नवाब शाह, DSP दौड़, SHO सठमेल खां त ओसे पासे में अरणी शाख जे इर्द गिर्द अमुन करायो वञे त जीअं ग़रीब अवाम सुख जी निंड खणनि। कैमरा टीम सां गॾु फर्ज़ंद अली उनड़, सिंध TV सठमेल।